ठट्टो माजिद नाज़रीन PTI तरफ़ां सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जे वेझे साथी ऐं दोस्त जे लाइ ठट्टे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हया विया आहिनि। हलीम आदिल शेख जे वेझे साथी जी गिरफ़्तारी लाइ ठट्टो पुलिस जो वॾनि अटालनि सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापो लॻो वियो आहे। गिरफ़्तारी अमल में न आई आहे। PTI ज़िले ठट्टे जे सदर अरसलान बिरोही जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस संदसि घर ते छापो हयो। गिरफ़्तारी अमल में न आई आहे। PTI अॻवान अरसलान बिरोही जे न मिलण ते संदसि वालिद अल्लाह बख्श बिरोही गिरफ़्तार कियो वियो आहे। महबूब बिरोही रिपोर्टर ठट्टो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी महबूब बिरोही। जी कराची ठट्टो पुलिस में छापो हयो आहे। PTI जे गिरफ़्तार अॻवान हलीम आदिल शेख जे वेझे साथी PTI ज़िले ठट्टे जे सदर अरसलान बिरोही जी रायशगाह ते छठो चंद भरिसां सदाबार ते जिते रही अरसलान बिरोही जे तौर ते पुलिस खे अची ॾसंदियो आहे, पर उन जे वालिद पीरसन अल्लाह बख्श बिरोही खे पुलिस गिरफ़्तार करे नामल बंद मुंतक़िल करे छॾियो आहे। जंहिं त कराची ऐं ठट्टे ज़िलनि जी मुख़्तलिफ़ थाणनि जी जेका आहे 8 खां 10 थाणनि जी पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। ठट्टे में हिकु ॿिए हंध ते छापो हणी अरसलान बिरोही जे गनमैन जे न मिलण ते उन जे वालिद सलाम बिरोही खे बि गिरफ़्तार करण जा आहिनि। ठट्टे ऐं छत्तीसगढ़ में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। ॿुधायो पियो वञे ज़रिया जेके पुलिस जा ॿुधाइनि था त जेका मलीर में गुज़िरियल कार्रवाई दौरान अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख खे जे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे, उन केस में रईस अरसलान बिरोही जेको PTI ज़िले ठट्टे जो सदर आहे, उन ऐं उनजी जेका गनमैन जेके आहिनि उन्हनि जा नाला जेके आहिनि ज़ेरे गर्दिश आहिनि। उन्हनि जा नाला शो कया पिया वञनि केस में, जंहिं करे कराची खां पहुतल पुलिस ठट्टे जी पुलिस खां मदद वठी मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। हिन वक़्त ताईं अरसलान बिरोही पुलिस खे अची न सघियो आहे। संदसि वालिद अल्लाह बख्श बिरोही खे गिरफ़्तार करे नामलूमत मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु ॿिए जेको आहे गार्ड आहे उनजे वालिद खे बि गिरफ़्तार करण जा इतला आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते हिन वक़्त ताईं छापनि जो सिलसिलो जारी आहे। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। ॿी ख़बर